अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझे नालो तमाम मुंदा तवानी सिरे यूट्यूब चैनल सिंधिया तमाम मैं क्या तो दोस्त तवा खैरियत सा हुंदा वे दोस्तों। अज असा एक तजुर्बो कयूं पया, अचो तो तवा दोस्तन के भी ॾेखारियूं तजुर्बो केड़ो आया आहिनि, तवा दोस्तन के कीअं लगे तो। जेकॾहिं तव्हां खे सुठो लगे सही लगे तो मुझे चैनल के सब्सक्राइब कजो, मुझे वीडियो के लाइक कजो, कमेंट कजो, वध खां वध शेयर कजो। तजुर्बो दोस्तों, ये असा कैंची ते पखे मतलब तारूं विझी करे पखो हलायूं पया। ये अजीब तजुर्बो है, मुझे ख्याल से मुझी जिंदगी में नओं हिसाब से एक नओं तजुर्बो है। तव्हां दोस्तन के कीअं लगे तो ही ॾिसो। मुझो सौट आहे, ही ॾिसो करंट भी हणे थो, अर्थ ही ॾिसो हले पियो। ही ॾिसो कैंची आहे, इनमें ही तारा विधल नी, ही ॾिसो पखो हले थो। यो असांजे हिसाब से एक नओं तजुर्बो आहे। तव्हां दोस्तन के कीअं लगे तो, सुठो आहे कीअं आहे। कॾहिं तव्हां दोस्तन के सुठो लगे तो त तव्हां दोस्तन के सही लगे तो, सुठो लगे तो, वणे तो त पोइ यार कारीगर ही तो। ही तव्हांखे नज़र अची रहियो हूंदो, ही मुंहिंजो सौट आहे, कज़न आहे। मीअं असां अॼु वेठा हुयासीं, इन इहो अनोखो तजुर्बो कयो। तजुर्बे में ही पंहिंजो कामयाब थी वियो। न्यू तजुर्बो आहे असांजे हिसाब सां। तव्हांखे कीअं नज़र अचे थो, जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे थो त पोइ लाइक कयो, कमेंट कयो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी।